वज़ीर आज़म शहबाज शरीफ की सदारत हेठि क़ौमी सलामती कमेटी के इजलास में मुल्क की सिविल ऐं अस्करी क़यादत भारत जी कंहिं भी मिस एडवेंचर जो पूरी ताक़त से जवाब ॾियण जो फ़ैसिलो करे वरितो। वाघा बॉर्डर फ़िज़ाई हदूं ऐं भारत से हर क़िस्म जो वापार फौरी बंद। भारतीय शहरनि खे 48 कलाकनि अंदर पाकिस्तान छॾण जो हुक्म। पधिराई में चयो वियो आहे त पाकिस्तान जी मिल्कियत जो पाणी रोकियो वियो त उनखे जंग जो क़दम सम्झो वञे। पहलगाम वाक़े खां पोइ पाकिस्तान ते लगायल समूरा भारतीय इल्ज़ाम ऐं सिंध तास मुआहिदो मुअतल करण वारे भारतीय हिक तरफ़ो ऐलान रद्द। सिंध तास मुआहिदे जी भनकड़ी ते आलमी फॉर्म्स सां राब्तो करण जो बि फ़ैसिलो। भारतीय सफ़ारती ऐं आबी जारियत जो मुंहुं तोड़ जवाब ॾियण लाइ परॾेही वज़ारत जूं सिफ़ारिशूं मंज़ूर कयूं वयूं। सिंध तास मुआहिदे जे बारे में भारत एक तरफ़ो फ़ैसिलो नथो करे सघे। असां बि शिमला समेत ॿियनि मुआहिदनि खे ख़त्म करण ते गौर करे सघूं था। भारतीय शहरनि खे 48 कलाकनि में वापसि वञण जो हुकुम ॾिनो आहे। भारतीय फ़ौजी नुमाइंदनि खे अणवणंदड़ शख़्सियतूं करार ॾिनियूं वयूं आहिनि। अणवणंदड़ शख़्सियतुनि खे 3 अप्रैल ताईं मुल्क छॾण जो चयो आहे। भारतीय हाई कमीशन जे अमले जो अंग घटाए 30 करे छॾियो आहे। वाघा बॉर्डर खे बंदि कयो पियो वञे। सिख यात्री इन फ़ैसिले खां आजा हूंदा। वाघा बॉर्डर जा रस्ता हर क़िस्म जे वापार लाइ मुअतल कया पिया वञनि। नायब वज़ीर आज़म साख़्तार जी वफ़ाक़ी वज़ीरनि सां प्रेस कॉन्फ्रेंस। दिफ़ाई वज़ीर ख्वाजा आसिफ चयो आहे त पाकिस्तान फ़ौज हर क़िस्म जे चैलेंज जो मुक़ाबिलो करण लाइ तयार आहे। पहलगाम हमले जा के सबूत आहिनि त भारत फराहम करे। असां वटि सबूत आहिनि त श्रीनगर में जदीद हथियारनि सां लैस परॾेही मौजूदु आहिनि। मोदी वाहिद हुक्मरान आहे जंहिं ते अमरीकी वीज़ा जी पाबंदी लॻी आहे। भारतीय वज़ीर आज़म नरेंद्र मोदी मुसलमाननि जे क़त्ल-ए-आम में मुलविस आहे। मोदीअ ते पाबंदी दहशतगर्दी जे ज़िमरे में लॻाई वई हुई। पाकिस्तान दहशतगर्दी जो सभ खां वधीक निशानो बणियो। पाकिस्तान में दहशतगर्दी जा पेरा भारत सां मिलनि था। ऑल सिंध लॉयर्स एक्शन कमेटी वफ़ाक़ी सरकार खे वधीक 48 कलाकनि जो अल्टीमेटम ॾेई छॾियो। पीपल्स पार्टी जे जलसे में शिरकत न करण जो फ़ैसिलो। हुकूमत सां ॻाल्हियूं जारी आहिनि। वधीक 48 कलाकनि जी मोहलत ॾेई रहिया आहियूं। राति ताईं मतां ख़ुशख़बरी मिली वञे। वकील अॻवान आमिर नवाज़ वड़ाई जो धरणे खे ख़िताब। संदसि चवणु आहे त कैनाल मंसूबो ख़त्म करण जो नोटिफिकेशन जारी न थियो। ईंदड़ हिकमत अमली जो ऐलान कयो वेंदो। नवन कैनालनि वारे मामले ते वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी विच में अॼु मुलाक़ात जो इम्कान। ज़रिए मूजिब मुलाक़ात में अॼु शाम वज़ीर आज़म हाउस में थींदी, जंहिंमें सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह बि मौजूदु हूंदो। ज़रिए मूजिब मुलाक़ात में कैनाल मामले ते सिंध हुकूमत पंहिंजो मौक़िफ़ वज़ीर आज़म साम्हूं रखंदी। अॼु जी मुलाक़ात में कैनालनि जे मामले ते अहम अॻुवाई जो इम्कान आहे। कैनाल रिथा पीपल्स पार्टी ख़त्म कराए रही आहे। वफ़ाक़ी हुकूमत वटि कैनाल रिथा ख़त्म करण खां सवाइ को रस्तो न आहे। हलीम आदिल शेख खे जलालपुर कैनाल ख़त्म करण लाइ एहतजाज शुरू करणु घुर्जे। हलीम आदिल शेख PTI जे इक़्तिदारी दौर में सिंधु दरिया मां निकिरंदड़ 2 कैनालनि जो हिसाब ॾे। सिंध हुकूमत जे तर्जुमान सादिया जावेद जो हलीम आदिल शेख जे बयान ते रद्द-ए-अमल सां चवणु आहे त जलालपुर कैनाल कढण वारो मंसूबो PTI बानी जे दौर में शुरू थियो। हलीम आदिल शेख कहिड़े मुंहुं सां तकरारी कैनालनि ख़िलाफ़ बयान ॾेई रही आहे। पीपल्स पार्टी पारां पहलगाम वाक़े ऐं भारतीय रद्द-ए-अमल जे शदीद लफ़्ज़नि में मज़म्मत। पीपल्स पार्टी जी मरकज़ी तर्जुमान शाज़िया मरीज़ जो चवणु आहे त भारत सिंध तास मुआहिदो ख़त्म करे आलमी कानून जी भञकड़ी कई। जंगी हालतुनि में बि अहिड़ा मुआहिदा मुअतल नथा कया वञनि। पाकिस्तान जी बका जी जंग में मुल्क जो बचो बचो पंहिंजो फ़र्ज़ ॼाणे थो। भारत पाकिस्तान फोबिया खां ॿाहिरि अचे ऐं परॾेही पॉलिसी जो एतिराम करे। पाकिस्तान हिकु ज़िम्मेवार ऐं मज़बूत मुल्क आहे। भारतीय जारियत जो जवाब ॾियणु अचे थो। भारत पाकिस्तान ख़िलाफ़ कूड़ ते ॿधल प्रोपेगेंडा पखिड़ण जो आदी बणिजी चुको आहे। मोदी सरकार भारत में नफ़रत खे हथी वठराए ऐं हाणे पाकिस्तान ख़िलाफ़ उहो कमु करे पई। पाकिस्तान ते ग़लति इल्ज़ाम लॻाइण बदिरां मोदी सरकार पंहिंजी सिक्योरिटी जी नाकामी ते नज़र रखे। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण पारां सिंध तास मुआहिदे खे मुअतल करण वारे भारतीय क़दम जी सख़्त लफ़्ज़नि में मुज़म्मत। शर्जील इनाम मेमण जो चवणु आहे त सिंध तास मुआहिदे जे मुअतली खुलियल जारियत ऐं ख़िते में अमन लाइ संगीन ख़तरो आहे। भारतीय क़दम इंतहाई चिड़ ॾियारींदड़ ऐं गैर ज़िम्मेवाराना आहिनि। सिंध तास मुआहिदे जी भनकड़ी आलमी कानूननि जी संगीन भनकड़ी आहे। भारत माज़ी में बि आलमी दौरनि ऐं अहम मौक़े ते फॉल्स फ्लैग ऑपरेशन जो सहारो वठंदो आहे त जीअं दुनिया जो ध्यानु असल ज़ुल्मनि ऐं नाइंसाफ़ियुनि तां हटाए सघिजे। पाकिस्तान दहशतगर्दी ख़िलाफ़ आलमी मुहिम जो सभ खां सराइतो ऐं मुतहरिक हिसो रहियो आहे। सिंध तास मुआहिदे जी मुअतली रुगो पाणी तकरार न आहे, पर इहो हिकु वाज़े पैगाम आहे त भारत ख़िते में ताक़त जे नशे में जंग ॾांहुं वधी रहियो आहे। पहलगाम में सियान ते हमलो अफ़सोसनाक अमल आहे। सबूतनि खां बिना इल्ज़ाम लॻाइण भारत जी आदत रही आहे। पाकिस्तान हर क़िस्म जी दहशतगर्दी जी मज़म्मत करे थो। भारतीय फ़ौज
70 सालनि खां वालर कश्मीर में दहशतगर्दी पखेड़ींदी अची रही आहे, जॾहिं त सिंध तास मुआइदो आलमी बैंक जे सहकार सां थियो हो। सिंध तास मुआइदे सां हथ चुरांद करण बाद भारत ख़िते में आबी दहशतगर्दी पखेड़ी आहे। नूरी गगवान ख्वाजा साद रफ़ीक जी ॻाल्हि ॿोल। सिंध दरिया ते धाड़े ख़िलाफ़ बिबलोए बाईपास वटि वकीलनि जो 7 ॾींहं धरणो जारी। सिंध जी कुंड कुर्स मां आवाम जे काफ़िलनि जी सूरत में आमद। क़ौमी शाहरा ते धरणे सबबि पंजाब ऐं ॿियनि सूबनि ॾांहुं वेंदड़ माल बरदार गाॾियुनि जूं रोड जी ॿिन्ही पासे खां लाइनूं लॻल। वकीलनि पारां वफ़ाक़ खे कैनाल रिथा वारो फ़ैसिलो वापसि वठण लाइ वधीक ॾिनल 72 कलाकनि जो अल्टीमेटम ख़तमु। वकीलनि तरफ़ां जोड़ियल कमेटी जे इजलास में तहरीक बाबति हिकमत अमली जोड़े रेलवे ट्रैक बंदि करण बाबति ऐलान जो इम्कान। तकरारी कैनालनि ख़िलाफ़ वकीलनि पारां सिंध पंजाब दंग कमू शहीद वटि ॿिए ॾिहाड़े बि धरणो जारी। वकीलनि सियासी समाजी कारकुननि शहरनि जी वॾेंग में शिरकत। धरणे सबबि सिंध खां पंजाब ईंदड़ वेंदड़ ट्रैफ़िक मुअतल गाॾियुनि जूं कतारूं लॻी वियूं। सिंध दुश्मन रिथा जे फौरी वापसी लाइ नोटिफिकेशन जारी करण जो मुतालबो। सिंध बार काउंसिल जे सॾ ते तकरारी कैनालनि ख़िलाफ़ सॼे सूबे में वकीलनि पारां अदालती कार्रवाई जो बाइकॉट जारी। सिंध हाई कोर्ट में वकीलनि जी हड़ताल, कोर्ट जा मुख्य दरवाज़ा बंदि कया विया। वकीलनि साइलिन ऐं अदालती अमले खे अदालत अंदरि वञण न ॾिनो। एहतिजाजी धरणो बि हंयो वियो। सिंध हाई कोर्ट सखर ऐं उन जे मातहत अदालतुनि में बि कार्रवाइनि जो बाइकॉट। सांगड़ ऐं मेहड़ में बि वकीलनि पारां अदालती कार्रवाइनि जो बाइकॉट। एहतिजाजी रैलियूं धरणा बि हंया विया। वकील अॻवाननि जो चवणु आहे त जेसिताईं कैनाल रिथा रद्द करण वारो नोटिफिकेशन जारी न कयो वेंदो तेसिताईं एहतिजाज जारी रहंदो ऐं को बि वकील अदालत में पेश न थींदो ऐं न ई केस हलण। तकरारी कैनालनि ख़िलाफ़ वकीलनि ऐं मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि तरफ़ां कंदा कोर्ट में क़ौमी शाहरा ते गोला मोड़ वटि चौथे ॾिहाड़े बि एहतिजाजी धरणो जारी। वरेंग में माण्हू शरीक, पंजाब जा रस्ता बंदि। रतोदिरो बाईपास वटि इंडस हाईवे ते 6 ॾिहाड़े बि धरणो जारी। धरणे सबबि पंजाब, केपी ऐं बलूचिस्तान ॾांहुं ईंदड़ वेंदड़ ट्रैफ़िक बंदि। सिंधू दरिया ते धाड़ो नामंज़ूर, समूरा कैनाल नामंज़ूर जा नारा। अॻवान जो चवणु आहे त पाणी सिदरे जियापे जो मसइलो आहे। कंहिं सूरत में कैनाल क़बूल न आहिनि। सिंध दुश्मन रिथा रद्द कई वञे। सिजावल में तकरारी कैनालनि ख़िलाफ़ उस्तादनि जी तंज़ीम पेटे अलफ़ जे सॾ ते एहतिजाजी रैली धरणो। मीरपुर ख़ास में सिंध तरक़ी पसंद पार्टी पारां टोल प्लाज़ा ते धरणो। हैदराबाद, कराची ऐं ॿियनि शहरनि ॾांहुं वेंदड़ ट्रैफ़िक मुअतल। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त सिंधु दरिया सिंध जियापो आहे। सिंधु मां नवां कैनाल कढण वारियूं साज़िशूं कंहिं बि सूरत में क़बूल न कंदा। सिंध में तकरारी कैनालनि ऐं कारपोरेट फार्मिंग ख़िलाफ़ वकीलनि, क़ौमपरस्त तंज़ीमुनि, आबादगारनि, शागिर्दनि, उस्तादनि समेत ॿियनि धुरियुनि पारां एहतिजाज जो सिलसिलो जारी। रैलियूं, धरणा, मुख़्तलिफ़ शहरनि में शटर बंदि हड़ताल। नवदेरो, झुडो, वार, नए कोट में शटर बंदि हड़ताल। कारोबार बंदि। लाड़काणे, जामशोरे, मेहड़, मीरपुर पठोरो, टनोजाम, मलकानी शरीफ, थाणे बुलाखान, ख़ुदाबाद, टंडो मस्ती, सामारो ऐं ॿियनि इलाइक़नि में समाजी तंज़ीमुनि, सियासी तंज़ीमुनि पारां रैलियूं कढियूं वयूं। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त फौरी तौर ते सिंध दुश्मन मंसूबनि खे रद्द कयो वञे। ॿी सूरत में धरणा जारी रहंदा। एशियाई तरक़ियाती बैंक पाकिस्तान लाइ $30 करोड़ जी इज़ाफ़ी इमदाद जो ऐलान करे छॾियो। इहा इमदाद समाजी तहफ़्फ़ुज़ जे मुख़्तलिफ़ प्रोग्राम्स में इस्तेमालु कई वेंदी। एशियाई तरक़ियाती बैंक जी सालियानी रिपोर्ट मुताबिक़ इमदादी रक़म मां 93 लख माण्हुनि खे फ़ाइदो पहुचंदो। ख़ासि तौर ॿारनि ऐं नौजवाननि जी तालीम लाइ मशरूत रोक रक़म फ़राहम कई वेंदी। हिन इमदाद जो मक़सदु बहितर ग़िज़ाइयत ताईं पहुच खे यक़ीनी बणाइणु आहे। सदारती अवार्ड माणींदड़ तबले नवाज़ उस्ताद बशीर खान वफ़ात करे वियो। सक़ाफ़त सियाहत वारे सूबाई वज़ीर सैयद ज़ुल्फ़िकार शाह तरफ़ां बशीर खान जे लाॾाणे ते ॾुख जो इज़हार। संदसि चवण त उस्ताद बशीर खान तबले नवाज़ीअ में कमाल जो हुनर रखंदो हो। संदसि लाॾाणो वॾो नुक़सानु आहे। भिड़शा भरिसां हाला हैदराबाद रोड ते ॿिनि बसुनि ऐं वेन में टक्कर। 10 खां वधीक माण्हू ज़ख़्मी। ज़ख़्मियुनि खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो। ज़ख़्मियुनि मां कुझु ज़ख़्मियुनि जी हालत ॻणती जोगी ॿुधाई पई वञे। खटे शहर में ट्रक मोटरसाइकिल सवारनि खे चीभाटे छॾियो। हिकु ॿारड़ो फौत, हिकु ज़ख़्मी। हादसे में साहब अली साटी हयाती विञाए वेठो। हैदर खमाण ज़ख़्मी। फौती ऐं ज़ख़्मी जो तालुक़ खटे जे बुखारी पाड़े सां आहे। फौती जो लाश ऐं ज़ख़्मी खे इस्पताल पहुचायो वियो। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां अमरीकी सफ़ीर नेटले बैकर जी मुलाक़ात। वॾे वज़ीर तर्जुमान जो मुलाक़ात में तरफ़े सहकार, तालीम, सिहत, सीड़पकारी ते ॻाल्हि ॿोल कई वई। बोर मुतासिरनि जी बहाली ऐं घरनि जी तामीर ते बि ॻाल्हियूं थियूं। माहौलियाती मसइलनि खे हल करण लाइ गॾियल क़दमनि ते इत्तफ़ाक़। सिंध जे वॾे वज़ीर चयो आहे त बोर मुतासिरनि जे लाइ 21 लख घर तामीर करे खेनि मालिकाना हक़ ॾिना आहिनि। अमरीकी सफ़ीर जी सिंध हुकूमत जे तरक़ियाती कोशिशुनि जी वाकाण ऐं मदद जी ख़ातिरी। वॾे वज़ीर मुराद अली शाह अमरीकी हुकूमत जे तावन ते थोरा पिणु मञिया। लाड़काणे शहर में VIP रोड ते हथियारबंदनि फायरिंग में नौजवान क़तल, हिकु ॼणो ज़ख़्मी। सिविल लाइन थाणे जी हद में हथियारबंदनि
गोलियूं हणी ॿिनि ॼणनि दीदार अबड़ो ऐं नौजवान अज़हर अली अबड़ो खे सख़्त ज़ख़्मी करे छॾियो। ज़ख़्मियुनि खे गणती जोगी हालत में ट्रॉमा सेंटर माणियो पियो, जिते दीदार अबड़े ज़ख़्म जा सूर न थियण ते दम ॾेई छॾियो। ज़ख़्मी जो इलाज हलंदड़। नसीराबाद में घरू तकरार तां मुबैना तौर नंढे भाउ हथां वॾो भाउ क़तल। मंगी पाड़े में घरू अणबणत तां जवाबदार माजिद मसण पंहिंजे वॾे भाउ अब्दुल वहीद मसण खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। पुलिस पारां वाक़े जी जांच जारी।